हिकिड़े शहर में हिकिड़ो जे वेठो वॾो सेठ माण्हू हुयो, पैसे वारो हो, वॾो पैसो हुन वटि। पोइ न उते अची बंगलो ठारायो, उते रहणु लॻो। पोइ उन मोहल्ले में पाड़े में कंहिंखे का बि शइ उहो न ॾींदो हुयो। ऐं सभु माण्हू इहे चवंदा त हे सही माण्हू न आहे, वॾो को कंजूस आहे, कंहिंखे बि का शइ नथो ॾे, न कंहिं ग़रीबनि जी मदद थो करे। उन ई शहर में ॿिया माण्हू हुया जेके ग़रीबनि जी मदद कंदा, यानी की खीर वारो हुयो, जेके ग़रीब हूंदा हुया त उन्हनि खे खीर जे सुबुह जो ॾेई वेंदो बग़ैर पैसनि जे। जेको सब्ज़ी हुयो दुकान वारी, उहो जेके ग़रीब हुया त उन्हनि खे सब्ज़ी अचे फ्री में ॾेई वेंदो, या उन्हनि खे चवंदो अचे वठी वञो फ्री में। गोश्त वारो जेको हुयो कासाई, उहो वरी फ्री में उन्हनि खे गोश्त ॾींदो। जे ग़रीब हुया पहिरियों ॾेई वियो, पोइ उन्हनि खे चवंदो अचे मुंहिंजी दुकान मां तव्हां खणी वञो हेतिरो, अधु किलो या किलो। इहो कमु हलंदो रहियो। जेके बि उते पाड़े में हुया दुकान, उहे ईअं ई ग़रीबनि खे माना फ्री में पिया ॾींदा हुया। ऐं माण्हू पिया हिन खे नाले चवंदा हुया त चई हे केॾो न सेठ माण्हू आहे। उहो सब्ज़ी वारो ग़रीब आहे त बि ग़रीबनि खे सब्ज़ी थो ॾे। उहो कासाई आहे, हुनखे छा बचंदो हूंदो, पोइ बि उहो वीचारो गोश्त ॾिए थो ग़रीबनि खे। ॿियो जेको खीर थो खपाए, खीर वारे वटि छा हूंदो त बि वीचारो खीर फ्री में थो ॾिए ग़रीबनि खे। हे केॾो न वॾो टेकियल माण्हू आहे, पोइ माना कंहिंखे का बि शइ कोन थो ॾे। इहा माण्हू गिला कंदा वठंदा हुया हुनजी। आख़िर टाइम इहो गुज़रंदो रहियो। हिकु ॾींहुं उहो सेठ वियो गुज़ारे। सेठ जो गुज़ारे वियो त ओड़े पाड़े वारा चवनि पिया त सही कोन हुयो, मरचूंड हुयो, कंजूस हुयो, कंहिंखे बि का शइ न ॾींदो हुयो। पोइ उनजा जेके मिट माइट ओड़े परे वारा उहे आया, या ॿिया दोस्त हुनजा आया, अचे जनाज़ो पढ़ी हुनखे वञी दफ़न वञी कयूं। ॿिए ॾींहं ते पोइ हुननि ओड़े पाड़े जा इंतज़ारु कयो, जन खीर वारे खीर कोन हो, ॿिया खीर वारे चई खीर कोन्हे को। विया सब्ज़ी वारे, सब्ज़ी तूं ताईं कोन पुॼाई, सब्ज़ी ॾे, चई सब्ज़ी कान्हे का। विया हिन ॾे कासाई ॾे, कासाई खे चयो त ॾे गोश्त, तूं ताईं कोन ॾिनो, गोश्त ॾे असांखे, चई गोश्त कोन्हे को। विया ॿियो जेको हुयो सौदे जो किरयाने जो सौदो जंहिं वटि हूंदो आहे, सर्फ साबुण वग़ैरह, उन ॾे विया, उन चयो कोन्हे को मूं वटि बि। विया फ्रूट वारे, उन चयो त मूं वटि फ्रूट कोन्हे को, हाणे अॻे मथां तव्हांखे ॾींदा हुया त फ्री में, हाणे कोन्हे को। चई अॻ में ॾींदा, हाणे छो था ॾियो? सभिनि गॾिजी चयो त ॻाल्हि ईअं आहे, अॻ में त इन करे ॾियूं पिया, जेको सेठ जेको वियो मरी वियो, उहो असांखे पैसा ॾेई छॾींदो हुयो। हुन चयो तव्हांखे चयलु हूंदो त हेतिरो गोश्त तूं ग़रीबनि खे विराए ॾिजांइ, ऐं खीर वारे चयो त मूंखे चयलु त हेतिरा किलो खीर तूं विराए ॾिजांइ, ग़रीबनि खे ॾिजांइ। सब्ज़ी वारे चयो त मूंखे हेतिरी सब्ज़ी चयलु आहे रोज़ु। फ्रूट वारे चयो त मूंखे चयलु त हेतिरो फ्रूट रोज़ु तूं माण्हू खे ॾिजांइ, ॿारनि ग़रीबनि खे हिननि खे ॾिजांइ। किरयाने वारे चयो मूंखे बि चयलु त हेतिरो हेतिरो ग़रीबनि खे तूं ॾिजांइ, 2 साबुण या 2 सर्फ थिया, या खंडु थी, पती थी, मूंखे चयलु हुयुसि। मां चई विराए ॾियां पियो, तव्हांखे चई पियो वञा, ॾेई पियो वञा, वरी तव्हांखे चवां पियो खणी वञो, मूं वटि तव्हां सभु जा नाला लिखियलु हुया ग़रीबनि जा। त उहो असांखे पैसा ॾींदो, उहो त वियो गुज़ारे, हाणे त पैसा केरु ॾींदो, हाणे त फ्री में कोन ॾींदासीं। पोइ हुन पाड़े वारा सभई गॾिजी वेही रहिया, चई वण हे छा, जीअं जीअं असां गिला पिया कयूं त भलो न आहे, का शइ नथो ॾे, त हिन हेॾो वॾो यकी पे कमु कयो आहे। चइनि 5 सालनि 6 सालनि खां वठी पे असांखे ॾिनई, ग़रीबनि जी मदद पई कयईं, ऐं असां सम्झियासीं बि कोन, ऐं कॾहिं असांखे चई बि कोन त मां तव्हांखे ॼाणतो हे। हुननि खे दुकानदार सभिनि खे झले छॾियईं, ॻाल्हि तव्हां न कयो, तव्हां सभिनि खे वञी ॾियो ईअं। त दोस्तो इन इहो माना सबक़ु मिले थो, यानी की सखावत ईअं ई थींदी आहे। माण्हू सखावत करे थो त जेको त ईअं करे जो पाण खे माण्हू ज़ाहिर न करे। हीअ अॼुकल्ह जे दौर में तव्हां पाण ॾिसो था पिया, केरु कंहिंखे साबुण थो ॾिए त बि चए थो वीडियो भरिजांइ, को सर्फ थो ॾिए त बि चवंदा वीडियो भरिजांइ, को चांवरनि जा 2 किलो थो ॾिए त बि चए थो वीडियो त भरिजांइ। इहो अॼुकल्ह जे दौर में हले थो पियो। त इहा सखावत न आहे हूंदी, इहो त हिकिड़ो ॾिखा हूंदो आहे, इन जो को उजरो कंहिंखे कोन मिलंदो। त हुन जेको कयो त हुन इन करे कयो, हुन चयो मां ग़रीबनि जी मदद कयां, सिर्फ़ु मूंखे अलाह ॾिसे, मूंखे इंसान न ॾिसनि, मूंखे अलाह ॾिसे। छो जो कमु त माना जेको अॻिते ईंदो नी इहो, भला इंसान खे ॾेखारण जो मतिलबु छा आहे। त अॼुकल्ह असां वटि सखावत ईअं ई हलंदी आहे, जेको बि जेका शइ केरु ॾींदो आहे त उते हुनजो वीडियो भरींदा आहिनि। त वीडियो भरणु न खपे। जेको माण्हू कंहिंजी हेल्प करे थो त लिक छप में हेल्प करे छॾे न, भला अगरि सखावत करे थो त भला अलाह खे ॾेखारण जे लाइ थो करे सखावत न, या इंसान खे ॾेखारण जे लाइ थो करे। इंसान हुनखे उजरो ॾींदा छा, उजरो त अलाह ॾींदो न हुनखे।
सो दोस्तों तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। अस्सलाम वालेकुम।